नाज़रीन, कराची में बहरिया टाउन के मुख्य गेट आड़ो धरणो हणियो वियो आहे, जंहिं दौरान कुछ नामालूम माण्हुनि पारां प्लाज़ा ऐं गाॾियुनि खे बाहि ॾिनी वई आहे, जंहिं दौरान पुलिस शेलिंग कंदे लठबाज़ी कई आहे। इन सिलसिले में असां टेलीफोन लाइन ज़रिए राब्तो कयो आहे SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह सां। साईं जलाल महमूद शाह साहब, बहरिया टाउन आड़ो धरणे दौरान ही विगोड़ थिया आहिनि, इनखे अव्हां कीअं था ॾिसो? सिंध पुलिस मुनज़म तरीक़े सां सुबुह खां जेके काफ़िला असांजा रोकिया ऐं उन नाकाम थिया रोकण में, उन खां पोइ उन्हनि हिकु मुकमली ठाही त असां को बहानो बनाए ऐं उन्हनि जे सॼी सिंध मां 25 माण्हू जेके आया उहा पीपुल्स पार्टी सरकार ऐं ज़रदारी ख़िलाफ़ रेफरेंडम हुयो। उन करे उन्हनि महसूसु कयो त हीअ जेकी उन्हनि जी नाकामी आहे ऐं हेॾो वॾो कामयाब जेको जलसो सिंध जे माण्हुनि जो उनखे कीअं मुंतशिर कयूं। इन करे उन्हनि सॼो इहो मुनज़म तरीक़े सां जॾहिं असां बार बार स्टेज तां इहा ॻाल्हि कंदा रहियासीं त हीअ असांजा न आहिनि, असांजो हुन सां कोई तालुक कोन्हे। ॿाहिरियां जी सॼी जेकी सिक्योरिटी हुई, उन्हनि जा माण्हू हुआ, पुलिस तैनात थियली, हेॾो वॾो तमामु पुलिस जेको हिते हो, हुनजे बावजूदि बि एतिरा जेके पंहिंजो हुनमें थियो आहे, उनमें असां सम्झूं था त सिंध पुलिस ऐं ॿाहिरियां इंतिज़ामिया ख़ुदि मुलविस आहे, जिन हथ सां इहो माहौल पैदा करे ऐं असांजे जलसे खे टिकाइण जी कोशिशि कई। इन सूरत हाल खां पोइ सिंध एक्शन कमेटी जी हिकमत अमली छा हूंदी? हाणे असां जेतिरी घुराई आहे जीअं त ॿई अॻवान अचनि पिया, उन में वेही गॾिजी सलाह करे ऐं गॾियल हिकमत अमली जो ऐलान कनि। जलाल महमूद शाह साहब, अवां जी मेहरबानी।